नंबर 10 हुजूर पुरनूर शाफ़ी यौम नुशूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ानुल मुबारक में हर कैदीअ खे आज़ादु फ़रमाईंदा हुआ ऐं हर साइल यानी सवालीअ खे अता फ़रमाईंदा हुआ। रब अज़ वजल बि रमज़ान में जहन्नमियुनि खे आज़ादु फ़रमाईंदो आहे। इन्हीअ करे घुरिजे त रमज़ान में नेक कम कया वञनि ऐं गुनाहनि खां बचियो वञे। नंबर 11 क़ुरान करीम में रुगो रमज़ान शरीफ़ जो ई नालो वरितो वियो ऐं इन जा ई फ़ज़ाइल बयानु थिया। कंहिं ॿिए महीने जो न एॾी वज़ाहत सां नालो आहे न अहिड़ा फ़ज़ाइल। महीननि में सिर्फ़ माह रमज़ान जो नालो क़ुरान शरीफ़ में वरितो वियो। औरतुनि में सिर्फ़ बीबी मरियम रज़ियल्लाहु ताला अन्हा जो नालो क़ुरान में आयो। सहाबा में सिर्फ़ हज़रत सैयदना ज़ैद बिन हारिसा रज़ियल्लाहु ताला अन्हु जो नालो क़ुरान में वरितो वियो, जंहिंसां इन्हनि टिन्ही जी अज़मत मालूम थी। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।